ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़िन नवासा शेयर करण शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य जवाबदार शेरू महर मारिजी वियो आहे। चक जे कचे में पुलिस ऑपरेशन दौरान जवाबदार शेरू महर मारिजी वियो आहे। सूबाई वज़ीर सैयद नासिर शाह भी शेरू महर जे मारजण जी तस्दीक करे छड़ी आहे। पुलिस पारां ऑपरेशन दौरान ड्रोन हमले में जवाबदार मारिजी वियो। पुलिस जो चवण आहे ऑपरेशन दौरान शेरू महर जी घरवारी ऐं पुट ज़ख्मी थी पिया। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य जवाबदार शेरू महर मारिजी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर आसिफ अली सुमरो खां। जी आसिफ, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चक जे कचे वारे इलाइक़े जे ॻोठ सामाणो जतोईअ ते शिकारपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस चढ़ाई कई आहे, जंहिंमें पुलिस पारां शेरल महर जे थाक खे ड्रोन ज़रिए निशानो बणायो वियो आहे, जंहिंमें शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल केस जो मुख्य जवाबदार शेरल महर मारिजी वियो आहे। जॾहिं त ज़रियनि खां इहो बि मालूम थियो आहे त शेरल महर जी घरवारी ऐं सदर जो जेको पुटु आहे गुलण महर बि ड्रोन हमले में ज़ख्मी थी पियो आहे। ॿिए तरफ़ पुलिस पारां कयल ड्रोन हमले में पुलिस एहलकारनि ऐं ऑफिसरनि जी शहादत में मुलविस मुख्य जवाबदार जेको आहे नसर कादरानी ऐं सरवर कादरानी बि ज़ख्मी थियण जा इतला मिलिया आहिनि, जिन जी पुलिस पारां पिणु तस्दीक कई वई आहे। मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त चक पुलिस गुज़िरियल 2 ॾींहंनि खां शेरल महर जे थाकनि जो मुआइनो करे रही हुई, जंहिं बाद अॼु कुझु इतलाह ते पुलिस अटाला साण करे एसएचओ चक तारिक खोसो कार्रवाई करे जवाबदार शेरल महर खे मारण खां पोइ पुलिस ऑफिसरनि ऐं एहलकारनि जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे ज़ख्मी कयो वियो आहे। ॿिए तरफ़ चक एसएचओ तारिक खोसो एम्बुलेंस घुराए वरिती आहे, जंहिंजो पिणु इहो चवणु आहे त पुलिस खे वॾी कामयाबी हासिल थी आहे, जंहिंमें शहीद जान मोहम्मद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल केस जो मुख्य जवाबदार जेको आहे उहो शेरल महर मारिजी वियो आहे, जॾहिं त एसएचओ समेत 2 पुलिस एहलकारनि जे क़त्ल में मुलविस 2 जवाबदार नसर कादरानी ऐं सरवर कादरानी पिणु ज़ख्मी थी पिया आहिनि। जी अच्छा आसिफ, इहो ॿुधाइजो त शेरल महर जो लाश हथ कयो वियो आहे पुलिस पारां हिन वक़्त ताईं, इन हवाले सां बि कुझु ॿुधाइजो। जी बिल्कुलु, मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त जेके उतां जा ज़रिया आहिनि उन्हनि खां इहो मालूम थियो आहे त जेके शेरल महर जा वारस आहिनि उन्हनि चक पुलिस खे फ़ोन करे इहो इतलाह ॾिनो आहे त असां शेरल महर जो लाश ॾियण लाइ तयारु आहियूं, जंहिंखां पोइ हिते जो चक आहे जेको तारिक अहमद खोसो उन एम्बुलेंस घुराए वरिती आहे, जंहिंखां पोइ उहो लाश करण लाइ होॾां रवानो थी वियो आहे शेरल महर जे थाक ॾांहुं। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी आसिफ अपडेट करण लाइ।